नाज़रीन, हिंगोर जा वेझो ॻोठ ॾाढ़ो ख़ान जोगीअ में बरसात केतिराई घर किराए छॾिया ऐं फ़सुल तबाह थी विया। बरसात जो पाणी घरनि में तलाउनि जो ॾेख ॾियण लॻा। उन हवाले सां ॾिसूं था सिकंदर अली तुनियो जी हीअ रिपोर्ट। ॻोठ ॾाढ़ो ख़ान जोगी समेत हिंगोर जा रसूलाबाद समीअ में मुसलसल वसंदड़ तेज़ बरसात तबाही मचाए छॾी। बरसात सबबि ॻोठ ॾाढ़ो ख़ान जोगीअ में केतिराई घर किरी पिया, फसल तबाह थी विया। बरसात जो पानी घरनि में तलाउनि जो ॾेख ॾियण लॻो। ग़रीब मज़दूर माण्हू रोडनि ऐं रस्तनि ते खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल। तक जे चूंडियल नुमाइंदनि तोड़े ज़िले इंतिज़ामिया बरसात मुतासिरनि जी का बि सार न लधी। बरसात में मुतासिर थियलनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त आटा बाट कुल ख़त्म थी विया बाबा। नंढड़ा बचड़ा उहे बीमार आहे, उन्हनि जे लाइ रुपयो बि कोन्हे बाबा। खाइण त असां पेट बि बुख ते आहिनि बाबा। कलो के खाधे ते आहियूं मुंहिंजा बाबा। असांजी मदद कयो ख़ुदा वास्ते। ग़रीब आहियूं, घर बर का शइ कोन्हे मुंहिंजा बाबा। मींहं में हेॾे हेॾे पाणी में जेके आहिनि ॿारड़ा कढी अची हिते वेठा आहियूं। खाइण पीअण लाइ कंहिं ग़रीब वटि का शइ न आहे, अटे जी लप न आहे, का शइ न आहे, खाइण पीअण आहे कोन। उहे चिप्सूं वठी ॿारनि मासूमनि खे पिया था खारायूं, कुझु बि कोन्हे। बसि असांजी अपील आहे ख़ुदा कारण मथे ऑफिसरनि खे असांजी मदद कई वञे ख़ुदा कारण। घर बर ॿुॾी आहे, न असां हिते अची रोड ते अची वेही रहिया आहियूं। को असां लाइ तावन लाइ कोई न आहे, न राशन आहे, न का बुख ते मरो। टियों ॾींहुं आहे प्याज तबाह थी विया आहियूं असां पाण। घर बर छिटियूं बिटियूं सभु किरी पियूं आहिनि। सभु रोड ते अची वेही रहिया आहियूं असां। महिरबानी कयो, हुकूमत खे चओ त असांखे कुझु तावन करियो। बरसात में टिमूं था पिया, न की कली आहे, न की अटो आहे, का शइ न आहे। बचड़ा बि बीमार लॻा पिया आहिनि सभु कंहिंजा। इहो महिरबानी कयो अलाह खे मनो ऑफिसरनि खे त असांजी संभाल अची कयो। बच्चा नंढड़ा ॼणा तंबू न खाधो न पीतो न का शइ कोन्हे। वबो थी मंदी ने आ रहे जे सदके ॿुॾूं था पिया मींहं में। खाधो न पचे कुझु बि हुकूमत खे चओ जेको असांखे ॾिए। का शइ फ़क़ीर आहियूं, जोगी फ़क़ीर। बरसात सबब दिहाड़ी कमाईंदड़ गरीब मजदूर माण्हू मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण लॻा। रहवासियुनि सिंध सरकार ऐं वस वारनि खे अपील कई त असांजे घरनि में बीठल बरसात जो पाणी निकाल करायो वञे ऐं असांजी माली सहायता कई वञे। कैमरामैन जमशेद अहमद तुनियो सां गॾु सिकंदर अली तुनियो, आवाज़ टीवी न्यूज़ हिंगोर जा।